अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मन वरज़ुक़नी फ़हमा या फ़त्ताह या फ़त्ताह या फ़त्ताह। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन आबिदुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी किताबिहिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वस्सलामु अलैया यौमा वुलिदतु व यौमा अमूतु व यौमा उबअसु हय्या। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभी दोस्त कर जी दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि
या वसल्लम अलैका या हबीब बाबा आवाज ना जमा सगोरी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जहाँ ज़िक्र हबीब होता है वहाँ खुदा भी करीब होता है। उस महफिल में बैठने वाला बंदा बड़ा खुश नसीब होता है। जो नबी के करीब होते हैं वो तो खुदा के हबीब होते हैं। जो सजाते हैं मिलाद मुस्तफ़ा महफिल वो बड़े खुश नसीब होते हैं। हजरत शाह अब्दुल लतीफ बिटाई रहमतुल्लाह अलैह इरशाद तो फरमाए न वढे न विकणे न खपाए न खाए हे पाक रख्याई पिंजरो तड़त माची अनाए पुत खे गंदरे चवण गुनाह जंहिंजे झोली चंड झुली पियो। फरमाए तो त मोहब्बती मेरे गोठ बदजे हिकिड़ो पो उन्हनि जे वेड़े पणई दो बादशाह। आशिक तो फरमाए त मोयो मखलूकात खे तुझे लबन जे लालाणे काडे चंद्र मिठा काडे तुझे चेहरे जे चांद्राण गुलाम नबे मिसकीन छा लिखे हरवा खाने पो उहे छिनदा छाजे कान जन ॾिसण सां दिल ॾेई छॾे। सद मुबारक मोमिनो सद मुबारक मोमिनो अज सहनत सुरहाणिया पंहिंजे हिन मिलाद में आयो मोहम्मद पाण निहायती वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ उलमा इकराम हुफ़ाज़ इकराम प्यारी जमात सगोरी सब खां अव्वल अवां खे जश्न ईद मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक पेश कयां तो क़बूल फरमायो। खैर मुबारक त चओ था अवां खे अल्लाह पाक जी ज़ात तमां असां खे ज़िंदगीअ में अल्लाह पाक हिकिड़ो दफ़ो वरी महबूब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत शहादत वारो ॾिहाड़ो नसीब फरमायो आहे। इंशा अल्लाहुल अज़ीज़ जेको अॼु इन ते ख़ुशि आहे त दुनिया में बि ख़ुशि रहंदो क़ब्र में बि ख़ुशि रहंदो त क़यामत जे ॾिहाड़े बि उहो महबूबनि सां गॾु ख़ुशि हूंदो। अल्लाह पाक जे कलाम पाक जी हिकिड़ी आयत सगोरी मूं पढ़ी आहे उनखे तव्हां खे तवज्जो सां ॿुधणो। अॼु जो ख़्यालु हेॾे होॾे थी वियो त तव्हां खे ॻाल्हि सम्झ में न ईंदी। ही फितरन ऐं फसादन जो दौर आहे। हितां जेकॾहिं मुजादा ईमान सां जंहिंजो ख़ात्मो बिल ख़ैर थियो इंशाअल्लाह ताला खटी वियो। छो भला ॻाल्हाइण ते तव्हां ते पाबंदी आहे छा? असां त ॾींहं में 3 जलसा वकरा हुते बहुत असांजो त आवाज़ तव्हांजो छा थियो अथव? ख़ैर आहे न भंगू बीहण वारनि सां थोरो ॻाल्हायो ज़बान खे खोलियो ऐं महिरबानी करे पोइ ते छो वेठा
ते हेडे अंदर नथा वेहो अंदर अगे उठी अचो अॻिते वेझा थियो उठी अचो जवान जा पुट अल्लाह साईं सलामत रखे सभई उथियो महबूब जे मीलाद में अचण वारो गरजी वियो मज़ो ईअं थींदो आहे न पोड़नि खे छॾियो नौजवान उथी पओ वेझा अचो हेॾो में अची वियो जगह खाली पई आहे न हेॾे पूरो अची करे अची वेही अमा अंदाज़ो लगायो त अॼु जेको ॾिहाड़ो असांखे मिलियो आहे जे इहो ॾिहाड़ो न हुजे हा त काइनात में का शइ कान हुजे हा ॻाल्हायो बाबा ॻाल्हाईंदो न त मां तव्हांजी बेटियूं ढेरियूं थी वियूं 2 साल मां वरी आयो न आहियां न बाबा ॻाल्हायो वॾे आवाज़ सां ॻाल्हायो हा या न पाण हुजऊं हा न बगू भेण हुजे हा न पका चांग हुजनि हा न दौड़ बांधी हुजे हा न पाकिस्तान हुजे हा न जर्मनी जापान हुजे का शइ न हुजे हा खुदा फरमाए तो तलौला कलम्मा अज़हरतुर रबूबिया मुंहिंजा हबीब जे तोखे पैदा करण मक़सूद न हुजे त पंहिंजो रब ॾिहाड़ो जे सदके बाक़ी सब खुशियूं अल्लाह से तव्हां असांखे नसीब फरमायूं ऐं ज्यादा रमज़ान जी ईद हुजे ज़ुल्हज शरीफ जी ईद हुजे 27 महराज वारी ईद हुजे लैलतुल शाबान वारी शबे बरात हुजे पर मुंहिंजा अदा इहे सभु खुशियूं मिलियूं तॾहिं थी जो आमिना जे लाल दुनिया ते कदम घुमाया जे न घुमाए हा त पोइ का शइ कान हुजे हा हाणे अचो त उहो जेको ॾिहाड़ो मुतबर्रिक ॾिहाड़ो ऐं जंहिं ॾिहाड़े खे शरफ़ हासिल आहे अचो त मां तव्हांखे अल्लाह पाक जे कलाम मां साबित करे थो ॾियां त ॾिसो त अल्लाह पाक जे हबीब जी ज़ात बाबरकात जे मीलाद जो ॾिहाड़ो मल्हाइण केतिरो सवाब ऐं जाइज़ आहे मां हिकिड़ी आयत करीमा पढ़ी आहे तवज्जो तव्हांजो हुजे हंगू भेण वारो हितो के एकड़ो पैगाम ॾियणो आहे थोड़ो ॻाल्हायो कंधा लोडण जो मां आदी कोन आहियो आहियां ज़बान खोलियो पैगाम ओ फ्रांस ताईं ॾियणो आहे केसी ताईं चओ हथ मथे खणी केसी ताईं पूरी दुनिया ते एकड़ो पैगाम असांखे ॾियणो आहे कहिड़ा मां आयत जी माना ॿुधायां थो पहिरियां पैगाम ॿुधो पैगाम इहो ॾियणो आहे त हक़ न बेया हक़ जो हो झर झंग में असां ॾींदासीं अब काॾे दिमाग़ काॾे हलियो तव्हांजो सुभाणे अल्लाह त घटि में चओ न बेटा हक़ न बेया हक़ जो हो झर झंग में असां ॾींदासीं जिए असांजो मदीने वारो कान न कंहिंजी कढंदासीं चओ हक़ न बे अदा हाणे आवाज़ हक़ न बेया हक़ जो हो झर झंग में असां ॾींदासीं हथ मथे खणी तुम चओ हक़ न बेया हक़ जो हो झर झंग में असां ॾींदासीं जिए असांजो मदीने वारो कान न कंहिंजे कढंदासीं साॾिया चओ हक़ न बेया चओ त मां ॿुधां त सही हक़ न बेया हक़ जो हो झर झंग में असां ॾींदासीं हक़ न बेया हक़ जो हो झर झंग में असीं ॾींदासीं जिए असांजो मदीने वारो कान न कंहिंजे कढंदासीं चओ हक़ न बेया हक़ न बेया हाणे दुरूद शरीफ पढ़ त मां तोखे अल्लाह जो क़ुरान ॿुधायां पढ़ो सल्लल्लाहु अलैका या बाबा ये कम हलंदो कोन बेटा हां दुरूद बा साईं मोहम्मद बचन सिकंदरी के जो त माई के रखो मां ॿुधा त आवाज़ निकरे तो कोन तो निकरे पढ़ो सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीबल्लाह अल्लाह ताला जल्ल जलालहु अमन वालो पांजे पाक कलाम इरशाद फरमाया अल्लाह ताला फरमायो वस्सलामु अलैया यौम वुलिदतु व यौम अमूतु व यौम
असहैया बाबा कुरान वणे तो सुभान अल्लाह जो आवाज अचे भंगू बेहानी लाखों न चबराए जो वरी काडे 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 जाओ हाणे तवज्जो कयो है अल्लाह पाक जो कलाम कलाम मुझे रब्बुल आलमीन जो ऐं खणी अचण वारो हज़रत जिब्राइल अमीन अल्लाह जंहिंॾे मोकिलियो आहे वो रहमतल लिल आलमीन उन पंहिंजे पाक कलाम में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो वस्सलामु अलैया यौम वुलिदतु व यौम अमूतु व यौम उबअसु हय्या रब जी ज़ात बाबरकात हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी ॻाल्हि तो करे सुभान अल्लाह ईसा अलैहिस्सलाम तो जे वस्सलामु अलैया मुझे मथों सलामा अब तवज्जो है वस्सलामु अलैया यौम वुलिदतु मुझे मथा सलामा जंहिं ते मां जाओ आहियां केर तो चवे ॾाढा ॻाल्हायो हज़रत ईसा नबी जो वस्सलामु अलैया यौम वुलिदतु उन ॾींहं ते सलाम मुंहिंजे मथां आहे जंहिं ॾींहुं मां जाओ आहियां व यौम अमूतु ऐं उन ॾींहं ते बि सलाम आहे जंहिं ॾिहाड़े ते मां वफ़ात कंदुसि व यौम उबअसु हय्या ऐं उन ॾिहाड़े ते बि सलाम हूंदो जंहिं ॾिहाड़े ते मां दुबारा ज़िंदह थींदुसि हाणे भंगू बिहण वारो प्रोग्राम भी पंहिंजो मुंहिंजा त स्कूल जे अंदरि आहे तव्हां खां पुछां थो इल्म वारा हो घणा सलाम तब मां तव्हांखे चयो तवज्जो करे ॿुधो न दुरूद शरीफ पढ़ो वरी असां सल्लल्लाहु हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मुंहिंजा दोस्त अज़ीज़ और मुसलमान भाइरो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो त मुंहिंजो प्यारो नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम तो चवे वस्सलामु अलैया यौम वुलिदतु जंहिं ॾिहाड़े ते मां जाओ आहियां उन ॾींहुं मां ईसा अलैहिस्सलाम व यौम अमूतु ऐं जंहिं ॾिहाड़े ते मां वफ़ात कंदुसि माना हाणे बि ज़िंदा वेठो आहे चोथे आसमान ते अञा जहिड़ो आहे ॻाल्हायो वयौम उबअसु हय्या वरी क़यामत जे ॾिहाड़े जंहिं ॾिहाड़े ख़ुदा मूंखे दुबारा ज़िंदा कंदा उन ॾींहं ते बि सलाम ओ भंगो बिहण जा मुसलमान जंहिं ॾिहाड़े ते ईसा अलैहिस्सलाम दुबारा ज़िंदा थिए उन ॾींहं ते सलाम जंहिं ॾिहाड़े ते ईसा अलैहिस्सलाम वफ़ात करे उन ॾिहाड़े ते सलाम जंहिं ॾिहाड़े ते ईसा अलैहिस्सलाम ॼमे उन ॾींहं ते सलाम त पोइ जंहिं ॾिहाड़े ते ईसा नबी जो सरदार बल्कि सवा लख नबियन जो सरदार न कायनात जो सरदार जंहिं ॾींहं ते ॼमे उन ॾींहं ते छो न सलाम हुजे छा चवंदो आहे उन ॾींहुं तूं हलायो सुभान अल्लाह ॾाढे जो सुभान अल्लाह हलायो बाबा जे सुहानी घड़ी चमका दे बाका चांद उस दिल अफरोज साथ मुस्तफा जाने रहमत शम्ए बज़ में हिदायत पे
मुंहिंजा दोस्त अजीजो मुस्लमान भाइरो हाणे अचो त हिकिड़े हिकिड़े अखर जी लफ़्ज़ जी मां तशरीह कयां पोइ जेसि ताईं हली सघियासीं जुमे जो टाइम आहे मूंखे बि जुमो पढ़ाइणो आहे नवाब शाह में पोइ जेको रहियो त वरी ठीक है ना बाबा अल्लाह जो नबी ईसा अलैहि सलाम चो सुभान अल्लाह किया जाओ जे जे डी जाओ आज का जाओ किया जाओ अल्लाह जो कुरान फरमाएगा हजरत बीबी मरियम सलामुल्लाह अलैहा जला अलैहा जला मुंजा ता बकौल है एकरे कौल में या 10 साल उम्र बे कौल में या 13 साल उम्र 10 ऐं 13 साल जा बकौल मिलन था पया अल्लाह पाक जी जात का बरकत जी बांधड़े पांजे घरे हुजरे में अंदर वेठी आ हजरत ज़करिया अलैहि सलाम बारो तालो ॾेई हलियो वियो आहे कमकार सा ये वेठी आ अल्लाह जे इबादत में ओचतो हिकिड़ो माण्हू ज़ाहिर थियो बीबी मरियम जे कमरे में माण्हू जमल ज़ाहिर थियो हजरत बीबी मरियम ॾिठा निहारियो त दरवाजा बंद लगा पिया आहिनि दरी बंद लगी पई आहे हे ओचितो इंसानी सूरत में तमाम तंदुरुस्त हम इंसानी शक्ल में कीअं ज़ाहिर थियो आहे हजरत बीबी मरियम पई पुछे केरा काथों आयो आहे कहिड़ो तुंहिंजो कमु आहे तूं कीअं दाख़िल थियो आहे हजरत बीबी मरियम के जी अन रसूल रब्बिक मां तुंहिंजे रब जो मोकिलियल आहियां मुझे रब मोकिलियो थी जी हाँ रब मोकिलियो थी जी हाँ उन्हें मोकिलियो छो मोकिलियो थई चिल्ले अहब लगे मन ज़किया अल्लाह मुखे मोकिलियो अल्लाह मुखे मोकिलियो त मां तोखे पाक साफ़ पुत्र अता फरमाया अब तवज्जो जे बंगू पियण वारा छा अता फरमाया ये तो सफ़ा गूंगा के जजो दाल का बुधायो न याद कयो छा दिया जो पुत्र दिया छा जबे तो अन रसूल रब्बिक मां तुझे रब जो मोकिलियल आहियां छो मोकिलियो तई तोखे अल्लाह कि अल्लाह मूंखे मोकिलियो त ले अहब लक गुलामन ज़किया मां तोखे पाक साफ़ पुत्र अता फरमाया होयो केर चो जिब्राइल ॾाढे चो केर हो जिब्राइल हो अल्लाह पाक फरमाए तो फअरसलना इलैहा रूहना फतमस्सल लहा बशरन सविया अल्लाह पाक जो कलाम तो फरमाए असा हजरत जिब्रील अलैहिस्सलाम के इंसानी सूरत में बीबी मरियम दे मोकिलियो आ जो सुभान अल्लाह मौलवी के जो मौलवी दे खबर जिब्रील का नूर आयो इंसानी सूरत में की आयो अलायो बान तो के चंदो या कुदरत वारे जी कुदरत अल्लाह मोकिले सके तो चाचा जिब्र ये अल्लाह जिब्राइल के नूर के बशरी लिबास पाराए मोकिले सके तो उन मिठे मोहम्मद जे नूर के भी अल्लाह बशरी लिबास पाराए मोकिले रब कादरा मोकिले सके तो आओ या ना बाकी असा जो महबूब मोहम्मद नूर बशर जा सा कायल हो पर चवंदा आहियूं तहां जहिड़ो न आहे मुंहिंजो महबूब बेमिसाल बशर हथ मथे खणी जो असांजो नबी नूर आहे ॾाढे चओ अञा गुज़र सा चओ मुंहिंजा सोहणो मोहम्मद नूर पर वहाबिन के वॾो सो मुझो सोहणो मोहम्मद नूर पर वहाबिन के और पर वहाबिन के तमाम बचो था या मां अकेलो चवा मुझो सोहणो मोहम्मद नूर पर के वॾो सोरवा पर वहाबिन के वॾो सोरवा मुंहिंजो सोहणो मोहम्मद पर वहाबिन के वॾो
सोरवा पर वहाबिन भाई निशान है चमका जा चाहे हां पिया यार चो 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 बाबू धाम जो सोहरो ये बने तो बाहर चल गई मौलवी तो मुझी बनी का है बयान ना खरी बयान हां जाओ सब मौजो आका मोहम्मद नूरवा परने भागने बदो सोरवा परने भागने के अव्वल मा खलकल्लाहु नूरी हर मोमिन के मंजिलो ज़रूरे मंजे छो तनूरु मजस मज़े को रोवा परने भागने पर वहाबिन अल्लाह ताला फरमाए तो कद जाअकुम मिनल्लाह नूरुन व किताबुम मुबीन। अल्लाह ताला फरमाए तो तहकीक आयो तमाम अल्लाह जे तरफ का है को नूर जो रोशन किताब जो सुभान अल्लाह अदा जे जिब्रील अलैहिस्सलाम नूर आज अल्लाह उनके बशरी लिबास पर आए मोकले सके तो उन मिठे मोहम्मद करीम जे नूर के बे अल्लाह पाक जी जात बाबरकात बशरी लिबास पर आए तो सारे मोकलवा रब जनो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिम मुबीन। अल्लाह पाक फरमाए तो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन बिला शको शुबह मा अल्लाह ताला जी जात बा बरकात ईमान वारन जे मथो एहसान फरमायो आ कहरो इज़ बस फीहिम रसूलम मिन अनफुसिहिम ओ एहसान हिया तो उनन जे जिन्स मा उनन जे तरफ दे हिक शान वारे रसूल खे मा अल्लाह रवानो फरमायो। अल्लाह ताला तो चवे त इहो ई त जो ईमान वारन ते थोरो आ जो उन जे जिन्स में मुझे आमिना जे लाल जो अचन मा अल्लाह जो नंदे थोरो छो त मन थोरे हुनखे चइबो आहे जेको ॿिए खां ममताज़ हुजे ॿिए खां निरालो हुजे ॿिए खां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो मुस्लमान भाइरो ममताज़ हैसियत रखंदड़ हुजे। अल्लाह पाक फरमाए थो त मुंहिंजो महबूब जो सुभान अल्लाह अब ॻाल्हायो जमा सगर कुंड वारा ॻाल्हायो ये न समझ जो तो असा चेहरो आ इस बास फीहिम रसूलम मिन अनफुसिहिम अल्लाह से ताजे नफ्सन मो थी आयो आ नफ्सन मो अचण बी शय आ ॻाल्हायो आयो मथा आयत खे ॾिस न अल्लाह तो चवे त मुंहिंजो थोरो आ ॻाल्हायो हाणे अचो त वरी तव्हांखे ॻाल्हि अञा खोले ॿुधायां जेका हज़रत आयशा सिद्दीक़ा खोली आ ॻाल्हि खे मनीदा हो अम्मा आयशा सिद्दीक़ा के या ना मुसलमान हो ना बा मनीदा हो आवाज तो कौन तो चे अब तो मत खड़ी जाओ हाओ अन्नबियो औला बिल मुमिनीना मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। अल्लाह पाक फरमाए तो बेशक मुझे नबी जी जात बाबरकात ईमान वारन के साह खां वधीक वेझो वा ऐं नबी जूं घर वारियूं मोमिनन जूं माइरूं आहिनि छा मोमिनन जूं हेरे ख्याल में बंगू बेरण वारो यानी ई खणी समझो गोया ई समझो त एड़ी तरह गोया अल्लाह ताला मोमिन जूं ब निशानियूं बयान कयूं मोमिन जूं घणियूं निशानियूं हिन आयत में घणियूं निशानियूं कहिड़ियूं हिकु त नबी खे पंहिंजे साह सां वधीक वेझो
ॻाल्हायो ॿी निशानी कहिड़ी आहे? ॿी निशानी इहा आहे त मोमिन नबीअ जे घर वारे खे पंहिंजी अमर भाईंदो। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह गौर ऐं फिक्र कंदो त इहे ॿई निशानियूं अहले सुन्नत व जमात वल न अहले सुन्नत व जमात में मिलन थियूं। इहा निशानी न को वहाबिन में मिले थी न का शीए में मिले थी। वहाबी नबी जी ज़ात बाबरकात के पाण खां दूर भाईंदो आहे। शीयो नबी पाक अलैहिस्सलातु व सलाम जे घर वारनि जी तौहीन कंदो आहे। रब तो चए सुन्नी तोखे मुबारक आ जो नबीअ खे बेपा पंहिंजे साह खां वधीक तो भाई नबीअ जे घर वारनि खे अमल मवाली तहारत न कनि। ए मवालिन के मुजादा नमाज गुस्ल वाजिब जी खबर कर। आखे शा फरमाया कुकड़ी को तू है ओए क्या मसला नहीं चलो तू हद कर। आखे बीबी दी आवाज पयां दी वे दो बारी बीबी के आवाज आयो। हां अफसोस जो मकाम मुझे मोहम्मद करीम जा नंग जो सुभान अल्लाह। या गैरत वाली सुभान अल्लाह गाना आई दवाजी। और मुंहिंजा दोस्तों अजीजो खबरदार खबरदार मवाली पंहिंजी ज़बान के कंट्रोल में रख जा। अरे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो या निसा अन्नबी लस्तुन का अहद मिनन निसा। ओ नबी पाक जो घर वारियो मां तवां जड़ी औरत रोज जमीन ते ठाही काने। ॻाल्हायो अरे जेका नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे निकाह में अचे मुझे महबूब जी ज़ात बाबरकात जो उनन के बिस्तरो मिले महबूब जी ज़ात बाबरकात जो उनन के सोहबत मिले। अल्लाह सही तो फरमाए त मुझे हबीब जो निकाह में अचण वारी हो तमा आम औरत जड़ियूं ना हो तमा जड़ी औरत को ठाही काने का। ओ शीए जा भाव वहाबी तू भी समझ जड़ी कुरान चवे तो महबूब जे घर वाली जड़ी का जरूर जमीन ते औरत काने त मुल्ला तू नबी जड़ी नबी जे निकाह में अचण वाली औरत रूई जमीन जे औरत जड़ी ना है त मुझो मिठो मोहम्मद भी कहीं जड़ो कोने वो बेमिसे। अला बिदाई साहब फरमाए तो चखरे जेड़ो जान मादसा को न दे मोहर मरने मरसरे ऐ सरस संदस शान फकान बाब कौसैन औ अदना यो मुयसर फिस मकाम उन आना जहादी में मेहरा। सुभान अल्लाह तो चवे एरे ख्याल कयो चखरो केरो सिंध जो बादशाह हो आदिल बादशाह हो चो सुभान अल्लाह। ॾाढे तो चओ ॿियो आनेरो बिदाई साहब फरमाए तो चखरो जस खरो जखरो जस खरो ॿिया मिड़ो ई मल्ला। अरे मिट्टी तह मुरसला बस हुई असलों एतरे। बिटाई साहब फरमाए तो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी जंहिं मिट्टी मुबारक मां महबूब के अल्लाह सही पैदा कयो आहे एतरी ही एरे ख्याल कयो जेतरी महबूब जो जिस्म अंदर ठयो बस उते पूरी थी वई न वधी न खुटी। उन खां सवा अल्लाह जो कुरान फरमाए तो वमिनहा खलकनाकुम वमिनहा नुखरिजुकुम तारतन उखरा। कुरान तो जे असां जंहिंखे जंहिं मिट्टीअ मां पैदा कंदा हूं जातो हुन जी मिट्टी खणंदा हूं पैदा करण लाइ वरी उनखे वफ़ात ॾेई उन मिट्टीअ वारी जाइ ते दफ़न कंदा हूं वरी क़यामत जे ॾियारे उतां उथारींदासीं त कुरान जे फ़ैसिले मुताबिक़ मुस्तफ़ा जे जिस्म अतर जी मिट्टी वारी जाइ
रसूल के गुलाम मौत भी कबूल हो तो जिंदगी फजूल हो। मरहबा 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 आओ या ना जरा अगर हे वरी जे मतलब मुल्ला मचन पर असा ते तो उठाई जाता बिते अत भेड़ वत ना को नेवड़ कंधो कबर ते निभाई नथा। हां असा कदी तां के चवा तो गोवा था खाओ असा कदी तां के चवा तो काऊ था खाओ हलायो असा के तां के चवा लिखो पान दवा पर असा जे पीर साईं चक्र धरे जो मरीद तो जे वहाबिया ठयल छामा इहा तोखे खबर काने लहाबिया ठयल छामा इहा तोखे खबर काने इने मरमूद जी मिट्टी खयल का को समा है लहाबी। अरे बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए तो चखरो जसर खरो मिट्टी तह मुरसल हुई असलो एतरी हन दुरूद पर माते निकरी बस मोटा कोई ते गाल रजी भी नहीं परो सल्लल्लाहु हजरत आयशा सिद्दीका जो सुभान अल्लाह चो 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 चौड़ा दे अम्मा आयशा अल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 70,000 हिजाब लौ कुशबत वाहिदतुन लहतरकत मा फिस समावात वल अर्द। मोमिनन की मां हजरत आयशा सिद्दीका थी चवे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात मुझे घोट मोहम्मद करीम ते 70,000 बशरियत जा पर्दा ढकाया हा जेकी लो खुशबत वाहिदतुन अगर हिकड़ो पर्दो मुझो हबीब हटाए लहतरकत मा फिस समावात वल अर्द हिकड़ो पर्दो हटी वने त बाकी घणा 70,000 मोने 69 बजा हिकड़ो वजे 69,000 99 अन्या पर्दा मुझे हबीब जी ज़ात बाबरकात दे मतो बशरियत जा अन्या आहन। अम्मा सान फरमाती लो कुशबत वाहिदतुन अगर हिकड़ो पर्दो मुझो हबीब हटाए लहतरकत मा फिस समावात वल अर्द ज़मीन आसमान सड़ी वेंदा बसम थी वेंदा छार थी वेंदा मिट्टी थी वेंदा खाक थी वेंदा दुनिया मुझे हुस्न महबूब जे हुस्न जो पे जलवो बर्दाश्त करे कान सगदे रब बिरलो चवे ओ बशरो इंसानो मारबत माते थोरो कयो थे माम जो मोहम्मद ढके मोकलियो थे माम अमाते एहसान कयो थे माम जो मोहम्मद ढके मोकलियो थे माम कहां जड़ो नाहे बलक मां एहसान करे मोकलियो थे माम त मोहम्मद के दिसंदा वजो पांजी जिंदगी सवारेंदा वजा। समझ में आई गाल हाने अचो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे प्यारी बानड़ी बीबी मरियम जे आडो चिबरी जे तो ले अहबल के गुलाम ज़किया मा को फोटो जणायो अबा जिब्रील अला हवाजा मखलूका मलाइका पैदा के मखलूका चो ये न बा यो मलाइका सगोरो अला का कोने न माज़ल्ला वो असा दे कावलिया बैठा न वो तो जद मां प्रो पुटु लिया मां पाक साहब पुटु जणायो या तर्जुमो तू खणिया असा जे त एतबार कोन दे पांजो खणिया सुइयो ही लिखियल अलायो ले अहबल के गुलाम ज़किया मा त पाक साहब पुटु जणायो तोखे वो चइबो त जेकॾहिं जिब्रील अल्लाह जे इज़्न सां पुटु ॾेई सघे थो त हज़रत रोज़े दुनिया जे दुआ सां बि अल्लाह ताला जी ज़ात काई गरीब जी मुश्किल टारे सघे थो।
भिटाई जे दुआ सां अल्लाह ताला बे औलाद खे औलाद ॾेई सघे थो। कलंदर जे दुआ सां बे मुंहिंजा अल्लाह ताला बे औलाद खे औलाद ॾेई सघे थो। दस्तगीर जे दुआ सां बि दुनिया जो बेड़ो तरी सघे थो। छो त जिब्रील अल्लाह न है, वो भी अल्लाह जो बंदो आहे। आयो आओ या ना हाणे मज़े जी ॻाल्हि आहे। चेर सॼे ॿुधायां चीज चऊं भला ने अल्लाह मोकिलियो की भला ने कीअं ॾींदे। मां त शादी बि कान कई आहे, न को मूंखे निकाह कयो आहे, न गैर मर्द सां को मिलियो आहे। तूं कीअं थो की मूंखे पुट ॾे? ॾिस मां कीअं थो ॾियां। जागो था जेके जागनि था उहो सुभाणे अल्लाह वॾे असां सां हेरे ख्याल बजे पक्की करे छॾियो ज़हन में विहारियो। 4 कौल आहिनि सभई चओ ईअं न हथ मथे करे ॾाढिया चओ अञा वॾे हण नारो हक़ चारे यार चारई सुहिणा थे आपा जो इन्हनि सां प्यार चारे सुहिणा थे। हण नारो हक़ चारे यार चारई सुहिणा थे। हण ए साईं हण नारो हक़ चारे यार चारई सुहिणा थे। हण नारो सुहिणा थे आपा जो इन्हनि सां प्यार चारई सुहिणा थे। आपा जो इन्हनि सां प्यार चो चारई सुहिणा थे। आपा जो इन्हनि सां प्यार। मुंहिंजा दोस्तों अज़ीज़ो मौज़ू न आहे अल्लाह ताला जी ज़ात बरकात जे जिब्रील अलैहिस्सलाम चयो आहे ॾिस त केतिरो ॾियां। मुंहिंजा 4 कौल आहिनि। घणा घणा हाणे ॾे ख्याल करियो। पहिरियों कौल ही आहे त जिब्रील अलैहिस्सलाम बीबी मरियम सलामुल्लाह अलैहा जे वात मुबारक में फूक ॾिनी। छा ॾिनी बाबा? फूक कीअं है? या फूक उर्दू वाला इनके दम चवंदा। बाबा ये बच्चे को लेके जाओ कारी साहब से दम करा के इनके फूक चइबो। बीबी मरियम जे वात मुबारक में फूक ॾिनी। बीबी मरियम चई मां महसूस कयो त मूंखे हमल थी वियो। छा ॾिनई चो फूक? ॿियो कौल आहे त छाती मुबारक फूक ॾिनई कि मां महसूस कयो त मूंखे हमल थी वियो। टियों कौल आहे त न बाह जे कफ में हिते फूक ॾिनई। बीबी साहिबासी चई त मां महसूस कयो त मूंखे हमल थी वियो। चौथों कौल इहो आहे त कपिड़े मुबारक चोले मुबारक जे दामन में फूक ॾिनई। अम्मा साईं सम्झे थी त मूंखे हमल थी वियो आहे। ॾिनई छा? ॾाढिया जो त मसालो सम्झायां पा। छा फूक? इंटरनेट जो दौर आहे। छोकिरा नौजवान ख़ासि करे नेट पिया था हलाइनि। छल न को भंगू बीहण वारो को मिस्कीन अण पढ़ियो मदीने मके वञे ॾाढे रुमाल वारा ॾिठा अथव हलाए थो जंहिं ॾिठा आहिनि उहे त ॻाल्हाइनि ॾिठा अथव केॾा सुहिणा आहिनि एॾा सुहिणा आहिनि एॾा सुहिणा आहिनि एॾा सुहिणा आहिनि एॾा सुहिणा आहिनि जो हिन इको साउंड खां वधीक थोरो रंग कारो अथव एॾा सुहिणा अरे तव्हां पढ़ो बि क़ुरान था पोइ तव्हांजे मुंहं में नूर छो नथो थिए क़ुरानी पढ़ो बि असां क़ुरान जंहिंमहिल तव्हां हो साईं खे चवां साईं खे चवां त रुॻो पाही क़ुरानी त नूर छो नथो थिए नबीअ खे त नूर नथो मञे तॾहिं तुंहिंजे मुंहं में धूड़ आहे जे क़ुरान खे बि नूर सही मञे त चई न चई वो चल वो बात को गली में दिस इधर भाई इधर ये क्या बेच पहना है सही मां बेहोश सही मां मत बच्चा रखे छे मुखे तकलीफ थी पई आहे थागड़ो तो पढ़ी नहीं हुन मुखे कुरान शरीफ पढ़ी दिनो सही मां बदो शिरक बिदियत अरे साहब बदो एक तावीज काडा हुंदी सही मोहम्मद असलम दे बेहोश तकलीफ थी पई सही को मुखे तावीज लिखी दिनई न बाबा शिरक इने में कोनो फायदो आहे अल्लाह ताला दा करोड़े रहमत नाज़िल फरमाए असा जो उस्ताद साईं शेर मुस्तफा रहमतुल्लाह खुदा जो कसम चवंदो हो साईं चवंदो हो त बाहे जाहिल अथव
चौंदो मुर्शी का जोड़े है जाहिल था ना पजा जट था गलायो अरे गाल रहंदे ता क़यामत मुस्तफा जे शेर जे या सुनिए वारी सुभान अल्लाह साईं जे नाले ते याद घटाया गाल रहंदी ता क़यामत मुस्तफा जे शेर जे शान वाला ऐं शुजात मुस्तफा जे शेर जी गाल रहंदी ता क़यामत मुस्तफा जे गाल रहंदी जोर ॾियो उम्र सारी जहन पायो नियो नबिया जे नाम सां बेमिसल इश्क़ रिसालत मुस्तफा जे शेर जे हैदराबाद जे पासे मां बिस जलसो हुलिया आजाद जा हुलिया वो बेचारा ये खबर कान न ते भाषा में नमाज दी पढ़ाईंदा ते मदरसो ता खोलियो दूर पाए वनी बेटा ता तो वडो मदरसो खोले हुन के पो खबर जलसो रख रायो मिला शरीफ जो मां पी मु 1.5 कलाक तकीर कई ये मुला बैठा साहब जो तो परे को 15 ये असा जो तजुर्बो थी तो सुनी का हाँ सब को सुना मुझे फरमान ओ तो हज़रत सही शेर मुस्तफा जी गाल लिखी बस ये समझो सही है ने तो कई मिर्चू दे एक चिट्ठी टी तुम्हें रखो तो बतांगी ठाए तो घुमा और याद कर आई कई अल्लाह जो फजल औरो जो साईं जी अड़ी दुआ थी जा उन्हें महीने सुभान अल्लाह बचावे यार कदे तो सुभान अल्लाह हजरत छत्रधनी जी हजरत क़िबला शेर मुस्तफा जे बारे में कड़ी करामत चो तो बुधाया वने तो हाने मानते हलियो बुधाया पर ये कोन बुधा दुरू शरीफ वडे आवाज सां पढ़ बुधाया सल्लल्लाहु अलैहि या हजरत पीर साईं छत्रधनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो कड़ो दोस्त अब तवज्जो आहे जमा सगोरी आवाज अचे तो हजरत पीर साईं के अर्ज कई क़िबला वडो मालूम कदे सच बाबा छा है कदे भरी कदे भाकर ई माली तरह सा कमजोर थी अल्लाह का जेका बि शइ अची वञे शुक्र अदा कयो मौला हिन में बरकत ॾे ये घणे करण वारा मोटिया ई कोन थवा या त प्या थव जमन जी मानी नसीब आई तू खायो सुतो पेवा सोरी था खाने रे उठी नमाज त पढ़ ये अल्लाह जो शुक्र कंदो करे खुदा जी नेमत ॾाढा जो सुभान अल्लाह वडे वडे आवाज से चओ साईं मुझे लाइ का दुआ घुरो छा थियो माली तरह के बड़ा कमजोर थी गयो पाण फरमायो को मीला शरीफ करा न जलसो करा जे हुजूर मां मीलाद कराई दो आया यारी शरीफ कराई दो आया खैर खैरात वायद कराई दो आया फलानो खतीब साहब सिंध जो ई दो पाकिस्तान जा खतीब ईंदा हन फलाना फलाना आलम सगोरा ईंदा हन हजरत छत्रधनी तो चवे हा आया हुंदा ईंदा रहंदा पर मां का बी गाल तो कया हुजूर फरमा लाए चाहता फरमा मुझे या सुभान अल्लाह मोंजो मौलवी घोड़ा केबरा अलाए कमाल करो मोली मगाल समझम कोन जे मुफ्ती अब्दुल रहीम के घोड़ा सुभान अल्लाह लार दे कोन चाहते थे बाप जो बड़ा मदरसा डीएसपी दरसाल उमरकोट जो मुसादाल को कर त मां ऐसे शो सुनाई सुभान अल्लाह
अच्छे बाबा जिसे वो कदे मोबाइल जो सामान जिसे यानी मुफ्ती साहब के टाइम दी वाला पाण फरमाए टाइम के मां हुक्म जारी दो पाण दरगाह शरीफ से फोन कयो बाबा मुफ्ती साहब के चौ तन के टाइम दे फलाणो मानो अचे तो उतो टेलीफोन थी के बोला मुफ्ती साहब डायरी अचे लिखी रखी बाबा सजी डायरी तो जी आप पीसे जो हुक्म डायरी खत्म जाते चले सुभान अल्लाह चवे यार उन टाइम वतो टाइम अठी परमिट वठी इंतजाम कराए जलसो अची खल के सही गड थी दाल मशहूर थी वई त पीसे जो डीएसपी साहब पे चवे त सही मां जो मौलवी ॾिठा घट में घट 70 80 सुभान अल्लाह वेठा डीएसपी मुखे चयो त की मामलो हलंदो झगड़ो थी जो मां घबरा न इंतजाम कयो मां पुलिस जा सिपाही पीआरे कि मुफ्ती साहब छा कयो जो बैठो हुजे चाहे तो उता बैठक में उतो कुरान शरीफ मोकली जे मुझे टेबल ते रखो सुभान अल्लाह कि मां क्लासन खणी साईं जे पुठियां भी सुभान अल्लाह जी तकीर करे आई जी हुनन मोलन चिट्ठी लिखण शुरू कयूं ढेर थे जी साईं चिट्ठी पढ़ंदो आखिर में सवाल जो जवाब ॾियण लाइ कुरान शरीफ खोले जवाब ॾींदो जमल चिट्ठियूं सवाल जा जवाब ॾेई बस कई तमल हजरत शेर मुस्तफा रहमतुल्लाह अलैहि फरमायो मौलवियो सुभान अल्लाह तवज्जो करे दो मौलवियो हानी चिट्ठी लिखो न जे तमा आलिम आयो तन तता जाहिल मां तदे तमा के मना त हानी मां तमा जा जवाब दे चुको हानी तमा आलिम हो त चिट्ठी मुझे लिखो डीएसपी साहब जे तो खुदा जो कसम आ के जुर्रत सुभान अल्लाह अकुल हैरान करे छडी एडा मौलवी 80 मौलवी हा पर वो चुप कर हेठ करे अंदो वेही रहा साईं त चंदो रे तार को हिम्मत कयो रे अन पढ़ा आयो त हिम्मत कयो हे जेको कुरान पढ़ंदा उन जो जवाब या आगे आयत न हुंदो जा पुठी आयत में तमाम वडो मुर्सी कयो तकीर करे लतो 6 महीनन में वरी माला माल या ती तो छत्र वाले जी करामत छत्र धनिया जे शान में शेर लिखण ले कलम खणी थिस त्यार मिठा महसूस कयम में मुझे सामो बीठो वकुनलो पगदार मिठा महसूस कयम में मुझे सामो बीठो वकुनलो दुरूद पर दाल ने किया था छत्र वाले जी भी करामत बताई पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेरे ख्याल में पीर साईं जे खिदमत में दरगाह शरीफ दे हिकड़ी पोड़ी और वते पुछंदी माखे पीर साईं सां मुलाकात करणी आ मिलायो पोड़ी के केर पुछे ये नौजवान जेके तो करे पोड़न न करके पर इया खबर कांदन न पोड़न जे दुआ सां हली रहियो ए वरी समझंदा त सदा ही हुंदा बेटा ये फरमाता हमेशा न हुंदा सावण संदादी हड़ा दरिया जो जोश गयो ना कि दरिया है हमेशा न हुंदा सावण संदादी हड़ा सारो बचड़ो थई हां या पोड़ा बस सब कहंदे जो खबरदार मता बे अमा जो बेन बेअदब थियो मुंजा दोस्तों जीदो पोड़ी बेचारी इलाज कदी वते या खबर त पसे जीत में जेका जीत जे टुक ओडे सुभान अल्लाह नेठ कई के इलाज कई मुखे ई न कयो माखे पीसी बा तू कम बुधा दा साथी से के अर्ज कयो ना कि कम मुंजो खणी आई आ मिलंदस पीसे सुभान अल्लाह मां उन के चवंदस बे के न चव नेठ के रहम आए पीसे जो हुजूर में अर्ज कयो के बिलाए के कोड़ी या ट्रे दी रोज थी चवे असा मिला रहियो ता बतावा वट को जे अर्ज कंदस पीसे के पाण त शफीक मेहरबान हा पाण बरमायो वठी जोस मुंजा दोस्तों अजीजो मुसलमान भाईरो पोड़ी पोती याद पीसे चट धणी वट अखन मान लुड़का यारी पीसे के फरमा मकड़ो वाला
सही तव्हां जी दुआ है रोज़े वारे जी दुआ है करो कम छो परेशान आई क़िबला अर्ज़ खणी आई पाण खां हुकुम न क़िबला हुज़ूर अर्ज़ खणी आई छा है चवण लगी आ क़िबला मूंखे दीन दुनिया में अल्लाह बचड़ो हिकिड़ो ॾिनो ओ माण्हुनि कूड़ा केस करे मुझे जेल में विझरायो एतिरे ताईं जो जजन के फांसी जो ऐलान करे छॾियो आहे हिन महिल काल कोठड़ी में पाण फरमाए पोइ छा कयां जे ओ पीर साईं तो वटि हली आई आहियां कुझु बि कर नानू पंहिंजो रसूल अल्लाह जो वहाबो अथई मूंखे पंहिंजो पुटु छॾाए पाण फरमाए कंहिंखे चवां चई सोना जंहिंखे वणई तंहिंखे चओ मूंखे पंहिंजो पुटु खपे पाण फरमान था पोड़ी अम्मा जन के चवां उन्हनि त इन मंज़िल ते पहुचायो अथसि अचु तरफ़ करीम जे हुज़ूर में असां दुआ था घुरूं जितो असां कॾहिं ख़ाली मोटिया ई न हज़रत पीर साईं छत्रधणी रज़ी अल्लाह ताला ने दुआ फरमाई दुआ फरमाइण खां बाद पाण लथा आहिनि गाॾी जो दरवाज़ो खोलियो अथऊं गाॾी स्टार्ट करे फरमाया पोड़ी चढ़ बरौन जो हो फकीर खान फकीर डायरी पुरान फकीरन के खबर उन्हें कलम खयो जेतो कयो अर्ज़ आहे पगारे खे पोड़ी कयो अर्ज़ आहे पगारे खे पोड़ी छॾाए दे तू बचड़ो सुरन कई या सोढ़ी कयो अर्ज़ आहे चो पगारे खे पोड़ी कयो अर्ज़ आहे जो पगारे खे पोड़ी छॾाए दे तू बचड़ो सुरन कई या सोढ़ी कयो अर्ज़ आहे पगारे खे कयो सुभान अल्लाह पगारे खे पोड़ी छॾाए दे तू बचड़ो सुरन कई या सोढ़ी आहे पगारे खे पोड़ी कयो ओ सुखो लोक सारो मूले मुझारो आहे पुटड़ो हिकिड़ो बने ॿियो सहारो हाली त सुभान अल्लाह अहिड़ी कजो दरगाह शरीफ ते पुॼे सुखो लोक सारो मूले मुझारो आहे पुटड़ो हिकिड़ो बने ॿियो सहारो तू आही मुंहिंजो पीर साईं पगारो तू मुंहिंजो पीर साईं पगारो तू आही मुंहिंजो पीर साईं पगारो मुंहिंजी तारे बेड़ी कयो आहे पगारे खे पोड़ी कयो अर्ज़ आहे पगारे छॾाए दे तू बचड़ो सुरन कई या सोढ़ी कयो आहे पूरी कया इजाज़त आहे पूरी कया हक़ लब में हर करे सा रोज़ी वारा रसन था मां पुछां पई पगारो पर माण्हू न दसन हक़ लब में हर करे सा रोज़ी वारा रसन था मां पुछां पई पगारो पर माण्हू न दसन पिया अचे कार जेका वञा तंहिं ॾोड़ी अचे कार जेका वञा तंहिं ॾोड़ी अचे कार जेका वञा तंहिं ॾोड़ी छॾाए दे तू बचड़ो सुरन कई या सोढ़ी कयो अर्ज़ आहे पगारे खे पोड़ी कयो अर्ज़ आहे पगारे खे पोड़ी छॾाए दे तू बचड़ो सुरन कई या सोढ़ी कयो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो पाण कार में खयो माई खे जीप में खणी सिधा आया आहिनि जजन वटि थरथड़ो मची वियो हज़रत पीर साईं छत्रधणी आयो सुभान अल्लाह ज़ोर सां पाण फरमान चओ न पोड़ी जे छोकरे जे मथां ज़ुल्म कयो नाप क़ैदा में कूड़ा कैसा नज़र सानी कयो बस इहे लफ़्ज़ तई पगारो कोई सुभान अल्लाह
सुभान अल्लाह जज जो को वडो सभिनी खे नंढनि खे घुराई भई पी सही सरदार आयो आहे सुभान अल्लाह चई वा नज़र साणी कयो कूड़ो केसा सुभान अल्लाह खोरियो छा जो केसा ॾिठा वञ वॾे जज जी ॻाल्हि ॿुधो कहिड़ी कि मां त फांसी नामो लिखियो हो पर हिते मूं वारे रजिस्टर में त माफ़ी सुभान अल्लाह हाली त नारो को लॻाई हा त दरगाह ये जमायत जो नारो हूंदो आहे बागारा त सही बाबा वोट जेके वणे वतन खे ॾियो हे रूहानी नारो आहे ॾाढे ॻाल्हि हाणा जी मां जी भला तूं ॾिस हुन में सही मूं बि फांसी लिखी पर माफ़ी लिखी पई जेको कोरम पूरो सभिनी जो किबला हा छा भला नौजवान खे घुरायो कोरम जो हुकुम जारी थियो बाबा वठी जो काल कोठड़ी हथ करी समझो था जो फांसी जे घाट मुझे चाहता समझो काल कोठड़ी में नौजवान जे बीठो जज तो कुछ और नौजवान छा कंदो जेल में चीन मुझो मकसद वजीफो को कंदो जी वजीफो को न कंदो आया पंज वक्त नमाज अल्लाह जी पढ़ंदो आया मुर्शिद करीम वक्त जिक्र दिनो वो कंदो आया तहज्जुद जी नमाज पढ़ंदो आया कलाम पाक जी तिलावत कंदो आया बाकी वक्त मुस्तफा जे मथों दुरूद और सलाम पढ़ंदो आया वजीफा कोन कंदो वो असां तोखे फांसी जो आर्डर कयो त माफ़ी लिखी पई आ को चवरायो हुंदी का शय नौजवान जो जे मुखे भी का खबर काने छो त मुजो पोयो को एड़ो आहे कोन जो का कम करे मुजी हिकड़ी कुराड़ी मावा पर एतरो जरूर आ त मुजी अमर मुजी दा हज़रो मुजे कामिल मुर्शिद छट वारे दे खड़ी वही हुंदी ओने जरूर मुजे लाए दुआ घुरी हुंदी एतरो यकीन आ रोजे धरी जो बचड़ो आ आईने जी दुआ अल्लाह रद कदो बोले को बस एतरो यकीन तम बाकी मुके भी का बे खबर काने का जज चयो गाल तुजी सच्ची आ हानी बाबा असा कोर्ट आर्डर थी करे नामो हथ करी खोलियो सुभान अल्लाह हानी हथ मथे खणी 11 वारे जा 11 दफा सुभान अल्लाह चओ त आखिरी में सिरो बुधाए सुभान अल्लाह 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 असा सुन्नी सभई पीरन के मजन वाला वो तने सुन्नी सजा आयो असा सुभान अल्लाह सुन्नियत जो सबूत दियो त असा के पीरन की इज्जत करनी आ हर पीर की इज्जत करनी आ तने असा सुन्नी आयो चओ सुभान अल्लाह खुशी माई अखे ओ कदिया में खयाई कथे तो जो बचरो चरी अखे खुशी माई अखे कदिया में खयाई किथे तो जो बचरो चरी अखे चयाई काफी आहे दाहिरिया जेका खान चोरी काफी आहे दाहिरिया ठुप अण पढ़ियो हूंदो ठुप अण पढ़ियो पर शहर अहिड़ा ठाहींदो हो जो बदमज़ा ॾेई छॾींदो हो हिकिड़े ॾियारे पी साईं छटरधणी शाहपुर शाकर में आया संजराणी जी दावत संजराणी हथ में पाण करो आला हुजूर जी दुआ है गंज लगा प्यान हुकमकार के तो गड हुकमकार हो जे त ॿुधा बिना कुछ हुकमकार ॿियो कोने हिकिड़ो अर्ज़ हुकमकार जी जन से अर्ज़ छा आहे जी खान फकीर असां खे मारे छॾियो उस्ताद साईं रहमतुल्लाह अलैह जे तो मां डकी पीर साईं बादशाह के ता तो दे न मिस्किन के बचाई शाह जी छा तो करे खान फकीर जी से पीर साईं फरमाए खान फकीर मुंह ते विषय रखाए जी क़िबला तमा जी त तारीफ तो करे असा जी बेड़ी थो बोड़े पाण खिली फरमाए जी चहड़ी हुंदी हुंदी ओढ़ी गाए बे खान फकीर छा चंदो जेके पढ़िया फेरी कंदा नसीहत केड़ी जेके पढ़िया फेरी कंदा नसीहत केड़ी ओड़ियो पंहिंजी बेड़ी लुरी थिया लंगारा कूड़ा थई क़ुरान रे बिला पर होणे वा
बदन जन जो बछड़ो ब्याथन बूथकारा बदन जन जो बछड़ो ब्याथन बूथकारा कूड़ा थई कुरानी कूड़ा थई कुरानी रे बिलबर होने वारा पीछे छक सवार जे दुआ साउन काल कोठड़ी मुंडे नौजवान आजाद थी वियो इनके चइबो थी काम पान अल्लाह त चओ हाणे दुरूद पढ़ो मां ॻाल्हि पूरी कयां सल्लल्लाहु अलैहि जम्मू जम्मू हाणे हेॾे ख़्याल कयो काथों हलिया हाँ ईसा अलैहिस्सलाम चओ सुभान सुभान बस मां तो हाणे बस कयां पर हाणे जवान ॿुधाए वरितो हाणे इन सदके ॿुधाए मां तव्हांखे चओ 4 कौल आहिनि सम्झो था हज़रत बीबी मरियम के जिब्रील जेको पुट अता कयो कीअं उन लाइ 4 कौल पहिरियों कौल करो वात में फूक ॾिनई महसूस की हमल थी ॿियो कौल त छाती ते पे फूक ॾिनई महसूस की हमल थी टियों कौल आ त बाह जे कफ में फूक ॾिनई हमल थी वियो चौथों कौल चोले मुबारक जे दामन में फूक ॾिनई चओ न भला त पोइ मालूम थियो त अल्लाह वारनि जे फूक में पावर आ जो पुट बि ॾेई अब पूछी से तू के फूक ॾींदो हाणे असां पढ़ो आज़ान में सलात व सलाम अलैका या रसूल ए खारे कुरान में आहे पूछी तू जे बिना या कुरान में आहे हां या आहे कुरान में ता है अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाह तुझे मां मुंहिंजा मलाइका तव्हां सां गॾु था महबूब दुरूद हेॾे ख़्याल कयो हे वरी का के ॾटो ॾींदो असां बि पढ़ंदा आहियूं कीअं असां पढ़ंदा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद पढ़ना पूछी से अल्लाहुम्मा सल्लि इन जो सीगो करो सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह मौला तू पढ़ तू मोकिल जैसे तो अल्लाह के तो करी तू मोकिल चिबरा तो करी पड़ी हां असल तो के नटाणो पर लटवा नटाए तो भला के सारा ठीक आ तू कहिए दुरूद इब्राहिम पढ़ो असा जे अखिल मलाइका करो दुरूद था पढ़न अल्लाह करो तो पढ़े अल्लाह अल्लाह बेशक सुभान पाना अल्लाह ना अल्लाह बे इयो ही तो दुरूद पढ़े जेको तू पढ़ंदो आ सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम पुछी सकी तो खुदाए खां पुछो हुजूर जन जो मकाम छा है जो खुद पढ़ी तो ॿुधाए मालिक सलात छा है सलाम सलात छा है सलाम छा है जो सुभान अल्लाह मां तव्हां के बुधाए पे शेर मुस्तफा चवंदो न जायज उनके चो बोलवी तू रुगो सूरह मरियम में पढ़ी है न सी रुगो माना पढ़ी तो तब अकुल हो जाई त गाल समझ में अची वई तदे त लतीफ जो त कुरान पढ़ी त पुरजुन त चप न चोर चिप तोड़ी डोड़े टुबत बे पैर रहंदे फिरी जागो था अम्मा बीबी मरियम जेकी महमल साथी कमजोर थी पई सौटो आस
उनके खबर पई बीबी मरियम के लगे तो हमल थी वियो कमजोर थी भैया पुछी बिन तो सके त काडे वींदी काने मकी आने गाल भरी खाई न पियो कढे त भरी फटकेस भई नेठ पुछी तेरे ख्याल कजो ओ मरियम तो कौन कड़ी गाल पुछा नाराज तका न थींदी कि न सुठी गाल पुछो तेरे ख्याल कजो चवे सी दे खबर भूख बिना बिज जे थींदी या न वन बिना पानी जे थींदो या न औलाद बिना मुर्स जे थींदी या न हजरत बीबी मरियम थी चवे सवास जदे अल्लाह पर पोख पैदा कई त बिना बिज जे खुदा पैदा वन खुदा जदे पैदा कया त बिना पानी जे पैदा कया है जे करे अल्लाह पर इंसान आदम पैदा कयो त न को पियो सुन मां हलायो काढा बेटा सुभान अल्लाह काढे जो सुभान अल्लाह मिट्टी मां आदम जो जिस्म कहे बनायो बिना पियो जे ईसा पैदा कहे कराया फिरौन जे झोलिया में मूसा कहे न पायो जमीन जे तख्ते ते नबी कहे उमाया सो अल्लाह सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी जो जमी कहे बनाया सो अल्लाह अल्लाह मुझा दोस्तों अजीजों मुसलमान भाइयों आसम खामोश थी वियो बीबी मरियम चो तो सही ना है निकर हटा तकलीफ थी वई ये थोड़ो टाइम बाहर घणो पंध करे घरां निकरी वई आ अकेली अॻिते जबल निकरी वई आ त तकलीफ़ वधी वई दर्द वधी वियो अल्लाह जे हुज़ूर में क़ुरान तो चवे अर्ज़ पई करे मौला मूंखे मारे छॾी हां का शइ न हुजां हां माण्हुनि जे ॻाल्हि दिलि तो विसरियल हुजां हां ओ मुंहिंजा अल्लाह माण्हू मूंखे मलामतो कंदा हाणे त तकलीफ़ तमामु वधी वई आ अल्लाह ताला फरमाए थो सुको थोरो खजीअ जो इन खे टेक ॾे तुंहिंजे टेक लॻण सां इहो साओ मुल्ला ये तो कुरान अल्लाह सुभान अल्लाह बेशक तो चवे त मुल्लन के खबर काने मां पांजे महबूब बंदन जो पावर थोड़े कंदो मां आया पर हथारा उन्हन जे कंदो बीबी मरे बेटे कदे ते कदे नहीं साओ थी पियो रुगो साओ थोड़े जो खजी झले जी बी रहे अल्लाह जज़वा लोडड़ो त देस न लोडो देस खजी तुझे झोली में पाणे किरंदी जिबरील पांजो नूरानी गोडो जमीन के हन त चश्मो पानी जो जारी अल्लाह ताला फरमाए बीबी मरियम या खजी खा पानी पी तकलीफ तुझी खत्म परेशान न थी मां रब तो जो बहाव खादई खजी पानी पी तकलीफ खत्म थी ईसा अलैहि सलाम झोली ओडो हजरत ज़करिया अलैहि सलाम जो पहुंचे पेरो डटो पेरो खणदा हो न बाबा अल्लाह पनाह दींदो का ढगी का बकरी का जी का बीदिया हली त पेरो ता वट कोन थी खणदा हो अल्लाह हाने असारे जवाब शादे खणनी कोन हाने कुता ना गोरा बुद्धि हाने कुतो खुदा जा बंदा ए अशरफुल मखलूकात पेरो को कुतो से पे हाने ने कोला पे पना दे तवानी जो बकरी बने कुतो आ करे जे मुझे जो हुजरे जे बाहर जाना मस जे गई रो माता जी बकरी आबा मना इज्जत वाले जी इज्जत खदा कुतो तो चोरी लई ओ बाबा अल्लाह को मदीने कठे व तवा के अल्लाह कुल दिनो कुछ सोचो यार खैर पेरा खैर जमात कड्डा अल्लाह जे नबी से जमल सामू प्याज नजर पे सबर रोई आ सही इज्जत तार हुई है
मानू चवंदा त हज़रत मरियम तमाम अल्लाह जी नेक सालियो बानी आ अज मथो तकलीफ अची भैया मानू जरूर वलाए छा छा चवंदा रब जी ज़ात गैस के मौला है जान मत हनदा का ढवांदो ते रब फरमाए तू न गाला तू जे जाए त मुके खामोशी जो रोज़ो तो अगियो उम्मतू खामोशी जो चुप जो रोज़ो रखंदी ॻाल्हाईंदी असांजे सोने नबी जे शरीयत में इहा ॻाल्हि मनसूख आहे हो रखला जिसे को मुको पुछंदा अल्लाह से इशारत इलाही तू ईसा दे जांदे न ठीक है बहुत आचे बस शुरू न खुदा पे खैर करे चलो न कल जो को पर्दो खोली पे हर मानू जे ॻाल्हि ते खांबानी हथ में पेराई फलाने साईं तो फलाने साईं न कदो कर रब चेतो त मां सत्तार आहियां मां पर्दा ठकी दो ऐब ठकी दो तू बे जा ऐब ठक त मां रब तो जा ऐब ठक खबरदार तो के छा मिलंदो आइन मां न कदो करी अल्लाह जे महबूब नबी जे अमर वट पहुता जी अचे गालान शुरू कयो कादा अहिड़ी पाप दामन हीअं कयो थी हीअं कयो वग़ैरह वग़ैरह सम्झी ही त मूंखे ख़ामोशी जो रोज़ो आहे हिन सां ॻाल्हायो इशारत इलाही रांदो पाड़जी पिया हिकु चोरी जो सीना चोरी हाणे 1 कलाक 15 मिंटनि जो जावल आहे रंदो बिगड़ी प्यारी अजीब गरीब गालियों कान लगा जमल हजरत बीबी मरियम ते तोहमत हणा खुदा जी जात जो कसम मौलवी कुरान खोले पढ़वनी अल्लाह जो नबी कला कबिन जो बना है कदी हजो जावला खबे हथ जे तरिए ते कदे सजे हथ जी आंगुर हथ मथे करे जे इन्नी अब्दुल्लाह आतानी अल किताब वजअलनी नबिया खबरदार मुझे कौम वारो मां अल्लाह जो नबी बनजी आयो अल्लाह जो बानू आया तवारे नबी बनजी आयो ये कोन आयो मुके अल्लाह ताला इंजील किताब में अता फरमायो डरे तो सुभान अल्लाह हाने उते ख्याल पे मुंजा दोस्त अजीजो मुसलमान भाइरो ईसा अलैहि सलाम एक ॾींहुं जो आ अमल ते तोहमत लगी आ त कुरान फरमाए तो चवे तो मां अल्लाह जो बानू आया आई मुखे अल्लाह किताब भी दिनो आ तमारे नबी बनाए मोकलियो आ मुल्ला तो चवे त नबी पाक अलैहि सलाम जे ला जे नबी ते कलमो पढ़ंदो आ उने जे ला तो 40 साल से इन नबी के न कुरान जी खबर न ईमान जी खबर ईसा नबिया नबी के या खबर आ त नबीन जे सरदार के खबर न ॻाल्हायो थोड़ो ॻाल्हायो समझो गाल के और मुंजा दोस्तों अजीजो मुसलमान भाईरा ओ हजरत ईसा अलैहि सलाम जमला तबलीग तो करे उन मला एड़ो त इंजील सुनो पड़े जो मानू मस्त थी गया जन प्या ईसा तुझे अम्मा के सलाम आ तुझी अम्मा जीए वाह जो तुझो शान आ वाह जो तुझे अमर जो शान आ वाह जो इंजील पढ़ियो थे ईसा तो जवीन मुझो करो शान आ मुझे अम्मा मरियम जो करो शान आ शान त मिठे मोहम्मद जे अमर जो होंदो जेका मुस्तफा के खीर पियारी दे अन्या तो को भी को आए चाची हां व मुबश्शिरुम बिरसूली याती मिन बाद इस्मुहु मां त खुशखबरी खणी आयो आया त मुखों को अचे याती अचे तो मिन बाद मुखों को इस्मुहु अहमद जो नालो अहमद मुज्तबा हो एरे ख्याल कयो जमल उनन मानन बुधो त सब रब को दुआ का करे या अल्लाह इन महबूब के आन का सा ज़ियारत कयो हां उनन के त नसीब कोन हुई अल्लाह से के खबर आ नसीब थी भंगू बेण वारो मानू व्या अल्लाह जे नबी दुआ घुरी मानू व्या जाते बाइस पे करे मैदान में उते बरसा जंगल में उतो नाग निकरी आ अल्लाह जे नबी सा ज़बान कटी गालाए को नबी सोना यादो कंजी तारीफ मौलिया के चो दे खबर कुत्ती भौंकंदी दे छा जल्दी दे समझनो अल्लाह जे नबी सा नागो गालाए तो अल्लाह जो नबी उनकी बोली सब गालायो जिसमा आखिरी नबी हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तारीफ कई छी को 10 भला कदे ईंदो त मां त दिसा से ज़ियारत कया हज़रत ईसा निहारे छा तो जो जी मामी तो साथे ही
मुको 500 साल पोइ ईंदो जी मूसा अल्लाह जे रहमत ओ ईसा मां अल्लाह जे रहमत में ना उम्मीद ना जे रब उम्र ॾिनी त यार जी जान तू दस दे वञण मुंहिंजो कम जे मिली त मिलंदी सान न त घोरी जान ईसा बि समझी वियो त आशिक़ हलिया ॿिया त घर हलिया विया न अल्लाह जे नबी जो यार तोखे दस ॼाए तो मक्के शरीफ में वञो ॾुखिया पंध थी अनागा पंध ते अल्लाह जे नसीब कई त मक्के शरीफ जे ॿाहिरां फलाणे पासे ॾांहुं वॾो हिकिड़ो गार हज़ार साल लखे साल पुराणो आहे अल्लाह लाइ कॾहिं पैदा कयो आहे उन गार में वे तवजो कजा उन गार में वञी वेह इंतज़ार कर 500 साढा 500 साल मुखां बाद में मक्के में महबूब पैदा थींदी 40 साल मक्के में गुज़ारींदी वरी उहो ऐलान नबूवत कंदो आहे असां अग जो नबी आदम खां बि अग जो नबी आहे पर अल्लाह जे हुकुम सां पछाड़ीअ में ईंदो 40 साल उम्र थींदसि ऐलान नबूवत ज़ाहिरी तौर फरमाईंदो उन खां बाद में 13 साल ऐलान नबूवत जा वरी नबीअ जो सरदार अल्लाह जो बि राम जे घुट जे पुॼा जी ख़बर कान कंहिंते कलमो पढ़ियो थी राम राम कर वञी तुंहिंजो कलमे सां वास्तो ई न आहे एरे ख्याल कयो हबीब फरमाइंदा पैर खड़ आशका हबीब जी ज़ात बाबरकात पंहिंजे वात मुबारक वारे पानी कढी हज़रत अबू बकर जे खुड़ीअ वारी जाइ ते लॻायो अबू बकर जो खुदा जो कसम दर्द हुयो ई ऐं सरकार फरमाइंदा अबू बकर अॼु रुगो तुंहिंजे खुड़ीअ जो दर्द नथो ख़त्म कयो पर दरियाब थो बनाया मक्के मदीने हिजाज़ मुक़द्दस में जंहिंखे लुंडी खाए खपरो खाए कारी हर खाए खुड़ी धोई प्यार जांस तुंहिंजे खुड़ी पीअण सां हुनजो ज़हर ख़त्म मोली के जो तहां न कजो तहां मत वे जाजो जे तू पांजो पानी वात वारो खणी रुगो फकी जानी पांजे के प्यार जे जलंदर न थे समा बे सकल हां एड़ो तो भाग भरियो आई आई हबीब जी जात रुगो खुड़ीअ के लगायो त खुड़ीअ के महबूब जी जात बाबर का शफा बनाए हाने नुक्तो मुके ही बुधानो हेरे काम करे नाग चको कहे हयो अबू बकर जे खुड़ी के हिए हाने आलम इन जे मता तफसीर वाला वो आशिक आलम रब्बानी सुभान अल्लाह चाचो ओहे चवन ता छो त अबू बकर उन जाइ ते पंहिंजी खुड़ी ॾेई दरवाज़ो बंदि कयो हाणे आशिक था चवनि आलम था लिखनि त जंहिंजो दरवाज़ो अबू बकर बंदि कंदो उहो सरकार मदीने ताईं पहुची न सघंदो पर जेको अबू बकर जे कदमनि में ईंदो उहो या रसूल अल्लाह या अली मशहूर शासिर या नबी या नबी या नबी या नबी रसूल के गुलाम हैं मौत भी कबूल है जिंदगी फजूल बाहर में दो चेतो त जेको जंहिंजो दर अबू बकर बद कंदो ओ महबूबन करीमन ताईं पहुची न सघंदो जेको अबू बकर जे कदमनि में ईंदो वो रसूलुल्लाह ताईं पहुची हिननि खे दर नसीब में मवाजे दे बेशक मदीने में परे बीठा हूंदा अबू बकर उमर न उते जान वेठा न वधी वसाई तो रहमत जाते कादर कदीर थई हिकु अबू बकर ॿियो उमर अमीर थई पायूं वेठा है नबी सभा करो मदीने जो मिसाल नाचो मदीने अम्मा आशा जो अता उहो घरो मदीने जो हाणे हिकड़ी रिवायत मीराद जी ॿुधाया पोइ 5 मिंट हले जा 5 जल्दी जल्दी तव्हां खे बस जान दो छॾा मूंखे नमाज़ पढ़ाइण दुरूद वॾे आवाज़ सां पढ़ंदो त ॿुधाईंदो मां दुआ थो घुरां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि हाणे हज़रत ईसा ख़ुशखबरी
नबी चवंदो आयो तो महबूब अचे वठो उन महबूब जे नूर मुबारक के अल्लाह ताला जी ज़ात बरकत मुंतकिल कंदो 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 हज़रत अम्मा आमिना जे पेट मुबारक में आंदई। अम्मा आमिना फरमाए थी यार रब्बिल शरीफ जो सिज अञा लथो ना है वे परी खां बाद में मां वाली वई आया सजलण खाद में पाड़े वारन जे घरन में वसदी मां अकेली आया समझांदी अज रात मुझो दिल पर दुनिया ते तकते ते कदम लगाईंदो अज नूरानी कदम लगाण वारो अमान नहीं मारी आया मां कदे बार जने कोने परियो मुझो बारा मुझो मुर्स में फू जवानी में गुजारे वियो आ मेहरबानी करे अज रात मोट हुज जो कचड़ी कंदियो से उनन ते असा को न इंदियो से छो उनन के सार हो त महबूब जी अमानत असा के मिले आ हिन के छो आमिना के मिली आ जति दुख डाडो जो मोटी आई आया सुज नहीं रो उंदे थी वया सतारा निकरी आया चंद्र पांजी जाए ते बिठो आ मुझे दिल में दुख आता के लिया हम महबूब जो बाबो साई बिया को लको शादी तो मुसाला केड़ी गाल थी दी पर अल्लाह जी रहमत पई आमिना रोना ए जको जोन चढ़वारो आए दुनिया जो परेशानियों खत्म कंदो तोखे तकलीफ दी जति वेठड़ी आया ओच तो दरवाजो खोले ॾिठो नबी पाक जी कुफी साहिब बीबी सफिया ददा खुदी सफिया की आई भाजे ये दिल में ख्याल जो त मुझे भाव जी अकेली घर वाली बैठी आ मुझो फू जवानी में 25 सालन में भाव गुजारे वियो ये दिल में ख्याल जो भाजे सा कचहरी त कया जी गालियों कंदी रही से देर सा दरवाजो खड़कियो सफिया दरवाजो तो खोल के रा कि दरवाजो जो खोले तो टे और तू अंदर दाखिल थोड़ो तवज्जो हो जे वाला बदी ने करता सुनी याद न कंदा आयो ना टे और तू दाखिल जेती एकरी बी सामू ट्री कभी सलाम दुआ करे ये मेहमान को पुछबो पानी बानी प्यारे खैर करे तो पुछी करे खबर हाने हवाल दे की आयो आयो ई पहले चमके रा नालो चाहती की आया कम करो तई सुनाना कोन पई जे कोन थी आमना सुनाने मां तो ॾिठो ही ना है जी मां बीबी हवा या आदम अलैहि सलाम जी घरवारी तमाम अम्मा आमना थी जे अम्मा हवा तोखे त 6000 साल थियान घणा 6000 साल तोखे थियान तो कब्र में हली वही 6000 महबूब जे आदम खां वठी महबूब जे विलादत ताईं मां फरमायो 6000 साल घणा हजार याद कयो मां पुछंदो मां 6000 साल करे तू वरी कीअं निकरी मैं कब्र मां हेडे मुंहिंजे घर कीअं आई आहियां चीत ये जो महबूब हाने अचण वारो आहे थोड़ी देर खां इन जी नूर जी अमानत मूं वटि भी आदम ई मूंखे माफ़ी न जे करे मूंखे ख़बर पई आहे त सरकार मदीना अचण लाइ ज़ियारत जे लाइ आई आहे त दिल पर ॾिसी त जान करो जंहिंजे करे अल्लाह जग जोड़िया अहलन वसहलन तू सामू वारी के राजी मां बीबी आसिया फिरौन जी घरवारी तोखे त 2000 साल थिया तू कब्र में बनी इसराइलन में शाम मुल्क में 1500 मैल 2500 किलोमीटर ते तो कब्र में अंदर पया हेडे वरी मके जी ओ मामना मां मूसा नबी ते ईमान आंदो हो वो मुखे फिरौन चंदो हो त मूसा तो ईमान हथ खण न मनी मूसा के नबी मुखे अल्लाह मां चंदी मां तू छा जो अल्लाह मां तू खाए पी निंद्र करे गोघरा हणे बदे सजो रे धक्का खाई जो खाए पाव कठे से तू ना है मुजो रब हो जे मूसा के नबी बनाए कि वो मुखे तशद्दुद कंदो हो किल ठोकी दो भित सामी हाल मुझे हथन में मारो अंदी से दाहू कंदी से पर मुखे छदाई दो कोन हो केर न छदाई दो हमेशा बद मज़हबन जी आदत थव काफरन जी यहूद नसार जी तशद्दुद करण जी अरे कश्मीर में केर वानिया काफर फलस्तीन में काफर चीचिनिया बोस्निया में ओ के तारे ता साहबी चो त जो का इस्लाम में सख्ती या इस्लाम में सख्ती काने इस्लाम में मोहब्बत बिया पर मसा करो गैरत बिया करायो गैरत जे मुखे कोई न छलाईंदो मां दाहू कंदीस वो अल्लाह ताला मुखे फरमायो आसिया मां रब इंतजाम कयो जो फिरौन के ना मर्द करे छड्यो तम तुझे मथो करे सवार न थियो आ हानी दुनिया जी थोड़ी तकलीफ आ बर्दाश्त कर मां रब जो तो सा वायदो आ त क़यामत जे सोने मोहम्मद सा कराई
अज मां पांजो घोट दिसण आई आ बनी इसराइल अति बे भला तू केरा जी मां सागी बीबी मरियम तू छो आई आ जी मां इन करे आई आया त मुखे वरी बिना मुर्स जे पाक पैगंबर ईसा पुत्र अल्लाह वो माण्हुनि मुते तोहमतूं पे हयूं त काॾों आंदो थे अजीब गरीब ॻाल्हियूं पियूं कनि आख़िर इंसान हुयसि तकलीफ़ ॾाढी पई दुनिया जी ये तुमका तब मलामतों बर्दाश्त कर मां रब जो तो साबित वायदो आ तो क़यामत जे ॾिहाड़े जन्नत में तू जो निकाह होवे सोने घोट मोहम्मद सां कराई दस घोट दी तो के 500 साल जान तू जागो था जेके जागा न तुम ते खड़ी ॾाढी सुभान अल्लाह माना कौन था जागो आवाज ही कोन आयो जागो था हेरे ख्याल कयो अदा 500 साल कब्र में रहण खां पो बीबी मरियम में 2000 साल कब्र में रहण खां पो हजरत बीबी आसिया 6000 साल कब्र में रहण खां पो हजरत हवा जे कब्रन मो निकरी करे आमना जे घर अची सगन थो त ओ मोहम्मद करीम बि अज जे करे भंगू भेण जी जमायत के ज़ियारत करण ला अचे आओ या ना ए पानी तक निकाल के दादा रो मुर्सी करे पूछो नहीं किए निकली आई बेशक नबी मरी मिट्टी जियो है निकली किया आयो अल्लाह मदीने का ढेर गाल आयो समझो गाल के खए अदी बैठियो अम्मा थी फरमाए त आधी रात जे लड़ी बाग फुटी जटे में थियो त दिसा भई सभई सतारा मुझे घर जे मथो टे झंडा ॾिठम हिकिड़ो सिजो भण वारी जाइ ते जो सिज लहण वारी जाइ ते जो टियों काबतुल्लाह जे छत ते झंडो मुल्क जी निशानी हूंदी आहे हुकूमत जी माना अल्लाह चयो त हाणे पूरी दुनिया में हुकूमत आहे त आमिना जी लाल अम्मा सान फरमाए थी हाणे महबूब जी ज़ात के सद थिया त इज़हार या रसूल अल्लाह अब हेरे ख्याल कयो इज़हार या हबीब अल्लाह इज़हार या रहमतल लिल आलमीन कि मां सुती पया बस खरज मिन्नी नूर अदात लहू कुसूर शाम वल बसरा चवे थी त मां मुझे पेट मां नूर मुबारक निकतो आ एतरी त रोशनी मुस्तफा जे नूर जी थी मां सुते पे जबलन मो मुजी नजर क्रॉस करे वई जंगलन मो क्रॉस करे वई 1500 मीलन जे मुफासले ते 2500 किलोमीटर जे मुफासले ते शाम मुल्क जो मारी उड़सी बंगो बेण जा मुसलमान हिक दफो कलमो त पढ़ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल कसम थी न कदमे जो जेका महबूब जे नूर जे रोशनी में जबलन मो नजर पार करे 1500 मीलन ते शाम मुल्क जो माला तू ऐं मारियूं ॾिसी सघे थी उहो मोहम्मद जेको निचो नूर आहे असांजी जमायत खे हिते नथो अम्मा साईं फरमाए थी महबूब जो ॿाहिरि आयो त सॼो मको ख़ुशबू सां बहकिजी मौली साहबनि खे जो मौली तव्हां बि जाओ तव्हां वटि बि ॿार ॼमंदा हूंदा ख़ुशबू थींदी हूंदी घर में धप त हूंदी आहे पक्का पर सरकार आयो त सॼी काइनात में ख़ुशबू मके जो सॼो शहर मुश्क अंबर सां छो त साहब चवंदा न असां महबूब जा कमकार जा ॿाहिराड़ी जा बि ईंदा आहिनि असां पुछंदा कोन हुआसीं सरकार काॾे विया जंहिं तरफ़ ॾे ख़ुशबू ईंदी असां सुभान अल्लाह त चओ जंहिं रस्ते खां सरकार हिकु दफ़ो लंघे वेंदो त हफ़्तनि हफ़्ता ख़ुशबू ते हूंदी छो त जहिड़ो खथोरी जाके मनहारे हलंदा हाणे मां बस तो कयां बस सुभान अल्लाह चओ जहिड़ो खथोरी जाके मनहारे हलंदा जितां जितां सरदार ओ विखा वारे हलंदा जितां जितां सरदार विखू वारे हलंदा जहिड़ो खथोरी जाके चओ न जहिड़ो खथोरी जाके मनहारे जितां जितां सरदार सभई चो सभई जानी जो सरकार जो ॾिहाड़ो सभई जानी जो जितां जितां सरकार विख वारे हलंदो जितां जितां हथ मथे हुजनि जितां जितां सरकार विख वारे हलंदो ॼणो खतूरी जाके हलंदो ॼणो खतूरी जाके ओ पढ़ी सलाह तू सलाम कन पत्थर एतराम पढ़ी कन्ने पत्थर एतराम वण झुकी पवंदा जले हारे हल वण झुकी पवंदा
दिल हारे हलंदो हो जितां जितां सरदार जितां जितां मन ठार विखवारे जणो खतूरी जाके सुनते ना जणो खतूरी जाके इहा जाने रब जान कदे प्यासो रहे पान इहा जाने रब जान महीने जो महीनो मां मुझे घर चुल गाना बरे अन शायर शब्द चे इहा जाने रब जान कदे प्यासो रहे पान इहा जाने रब जान कदे प्यासो रहे पान कदे फंडी बकरी मां खीरो प्यारे हलंदा कदे फंडी बकरी मां खीरो प्यारे हलंदा हो जिता जिता सरकार विखवारे हलंदो हो जिता जणो खतूरी जाके मन हारे हलंदो हो जणो तूणी होया हैवान दिनों पुठी कदे कान तूणी होया हैवान हाय हाय अरे न बकरन जानवर के बे अल्लाह हया दिनो हो तो महबूब जे क्या पोड़ा हलंदो तोड़ी होया हैवान दिनों पुठी कदे कान तोड़ी होया हैवान दिनों पुठी कदे कान जडे दाई हलीमा जो धन चा जडे दाई हलीमा जो धन चारे हलंदो हो जिता जिता सरकार हो जिता जिता सरकार विखवारे हलंदो हो जणो खतूरी अल्लाह ताला फरमाए वस्सलामु अलैया यौम वुलिदतु ईसा तो जे मुते सलाम जे नीते मा जाओ आया अन्या यौम अमूत रजी वयौम अमूत वयौम अबूस हया ये रजे बरी बेद कथा मिलिया से इंशाअल्लाह ताला आनी मां तमा का मोकलाया तो बस मुझे गाड़ी तैयार है मके पहुंचूंगा जामा मस्जिद नवाब शाह में आई उते मुझे प्रोग्राम महबूब जी खैरात जो उस शरीफ कयो जमात के खालाई अमा भी जरूर खैरात कई हुंदी खाइंदा होला कोई हां खाइंदा हो जय बेचाते और सचो प्यारे नबी जे प्यारे तह मुजाहिद के मदीनो लेठ रब देखो माने आज शुक्रगुजार हैं साईं मोहम्मद बच्चल सिकंदरी दामत बरकत मालिया जो साईं हाफिज मोहम्मद असलम सिकंदरी दामत बरकत मालिया जो तमा सारी जमात जो जा मजमून है गालाए केतरो गालायो था तब जमात जो ठौ थे रहो इन जे करे कोन तो चए या ईमान जी निशानी या महबूब सा प्यार गालायो थोरो आओ या न इंशाअल्लाह ताला अल्लाह देव खबर महबूब जे चण दे खुश आयो तो मत जवाब दो पक्का तब मुबारक अथव सरकार मन फरिह बिना फरहना बिही जेको असां जे अचण ते खुश आ त मां मोहम्मद उन खां खुश अल्हम्दुलिल्लाह सा खुश आयो असां खुश आहियूं पंहिंजे सरकार सां बस तव्हांखे इहो अर्ज़ु आहे त फराम सके अॼु तव्हांखे इहो पैगाम ॾियणो आहे त हक़ न बेया हक़ जो झल जंग में असां ॾींदासीं जीअं असांजो मदीने वारो कान न कहिजी कढंदासीं पांजे घरन में मीलाद मल्हायो पांजे घरन में सरकार सा मोहब्बत कयो दुनिया के पैगाम दियो त असां पांजे हबीब सा प्यार कंदा आहियूं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुंहिंजो चवण अमा जो ॿुधण क़बूल फरमाए वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू इते वेठा या अल्लाह सही मुझी हाज़िरी कबूल मुझे अल्लाह ने जमात जी हाज़िरी कबूल असां जेको कुछ चयो आ ॿुधो आ ॿुधायो अमल करण जी तौफीक मौला जे करे असां का ॻाल्हाइण में ग़लती थी त असांखे माफ़ी मुंहिंजा अल्लाह रसूलुल्लाह जे आशिक़नि जी पारत थी जंहिं बि हथड़ा खणी आमीन चयो जो जाइज़ मक़ासद पूरो
बीमार हैं तक शिफाए कुल्ली अता फरमा, कर्ज वारन जा कर्ज माफ फरमा, तंग दस्तन जी तंगी दूर फरमा। मुझा अल्लाह बे औलाद के नेक नरीना सालिह औलाद अता फरमा। मुझा अल्लाह इन जे फसलन कारोबार में बरकत अता फरमा। इन सजे बंगू बेन जे मथो मुझा अल्लाह रहमत व बरकत नाज़िल फरमा। या अल्लाह तो जे हबीब जा आशिक हैं इन जी मेहनत के कबूल फरमा। जय उर्स शरीफ जो प्रोग्राम कयो जिन बेर में तावन कयो ईमान रिज़्क रोज़ी में बरकत अता फरमा। या अल्लाह रोडन जा रस्तन जे हादसन को सा के महफूज रख जा, दुश्मनन के हासिदन को सा के महफूज रख जा। मुझा अल्लाह इन ज़बान के ताकत दे जा त मन घड़ी ते तुझे हबीब जो जिक्र खैर कदी रहे। मुझा अल्लाह तमाम अहले सुन्नत जे आलमन जो खैर फरमा, अहले सुन्नत जे दरगाहन जो खैर फरमा, अहले सुन्नत जे मशाइखन जो खैर फरमा। कुल असा जे पीसे जो खैर, पीसे जे जमात जो खैर फरमा, पीसे जे आल इकबाल जो खैर फरमा, पीसे जे दरगाह मुबारक जे खैर फरमा। या अल्लाह ने सारी जमात जे खैर फरमा। तमाम जेके भी अहले सुन्नत जमात जा आलम दरगाह उन सभनी जो बोल बाला फरमा। मुझा अल्लाह असा जे वतन अजीज पाकिस्तान जो खैर फरमा, पाकिस्तान के तरक्की अता फरमा, उनके अंदरूनी बैरूनी खतरन का महफूज फरमा। पाकिस्तान जे आर्मी जी मौला मदद फरमा। मुझा अल्लाह असा के रसूलुल्लाह जे सुन्नत जे अमल करने की तौफीक अता फरमा। पंज वक्त नमाज पढ़ने की तौफीक अता फरमा। कलाम पाक जे पढ़न पढ़ाने समझने की तौफीक अता फरमा। ए मुझा अल्लाह पांजे हबीब जे अलैहिस्सलातु वस्सलाम जी सच्ची पक्की मोहब्बत आई गुलामी नसीब फरमा। बिबरकतिल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व बारिक सल्लल्लाहु अलैहि। हां इते वेठा हो जो तवा जो अॻिते जीअं प्रोग्राम मां बस चुप करे तो गाड़ी में चढ़ियो हलियो छो त टाइम घणो थी। अस्सलाम वालेकुम।